औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जीअं त असांजो प्रोग्राम आहे सुहिणा सुखनि, असां चाहियूं था त ही जेके नंढड़ा ज़हन आहिनि इन्हनि खे पंहिंजे दीन जी, हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीसुनि जी जेके असांखे ॿुधायूं वयूं वॾनि खां वठी, इहा ॼाण ॾियणु ज़रूरी आहे। इन करे ही प्रोग्राम रखियो वियो आहे। असां हिननि ॿारड़नि खे सुहिणा सुहिणा सुखन ॿुधाईंदासीं, हदीसूं ॿुधाईंदासीं, जीअं हिननि खे ॼाण वधे। अॼु जो असांजो मौज़ू आहे क़िबलाए अवल। असां क़िबलो उनखे चवंदा आहियूं जंहिं तरफ़ मुंहुं करे सजदो कंदा आहियूं। त उहो पहिरियों जेको असांजो क़िबलो हुयो उहो बैतुल मुक़द्दस। पोइ छा वजह हुई जो मुसलमान काबतुल्लाह जी तरफ़ मुंहुं करे निमाज़ पढ़णु लॻा? जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने शरीफ़ में आया त उते पहिरियां पंहिंजे नानाणनि वटि विया, जेके हुज़ूर जन जा नानाणा अंसार हुआ, जिते पाण करीम जन 16-17 महीना बैतुल मुक़द्दस जे तरफ़ मुंहुं करे सजदो कंदा हुआ ऐं निमाज़ पढ़ाईंदा हुआ। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़्वाहिश हुई त बैतुल मुक़द्दस जे बदिरां बैतुल्लाह काबो हुजे त निमाज़ उन तरफ़ पढ़िजे। जॾहिं अल्लाह जे तरफ़ां हुकुम थियो, इजाज़त मिली त बैतुल्लाह ॾे मुंहुं करे सजदो कजे, त पहिरीं निमाज़ असर जी हुई, याने 3 पहरीअ जी निमाज़ हुई। तव्हां सोचींदा हूंदव त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे छो ख़्वाहिश पैदा थी त बैतुल मुक़द्दस जे बदिरां काबतुल्लाह शरीफ़ ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़िजे। इहो इन करे त बैतुल्लाह मके शरीफ़ में आहे। मको शरीफ़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पंहिंजो शहर आहे। वॾी ॻाल्हि इहा त काबतुल्लाह अल्लाह जो घर आहे। इन करे हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि आहे, उहा इहा आहे त जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बैतुल मुक़द्दस तरफ़ मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा हुआ या पढ़ाईंदा हुआ त यहूदी ऐं ईसाई ॾाढो ख़ुशि थींदा हुआ। हाणे तव्हां ॾिसो था मुंहिंजे मुंहं ॾे चिताए त छो ख़ुशि थींदा हुआ? इन करे त हुननि जे इबादत जो बेतरफ़ इहो ई हो। पर जॾहिं काबतुल्लाह ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ण जो हुकुम थियो त हुननि खे नागवार गुज़रियो, हुननि खे ॾुखियो लॻो। प्यारा ॿारऊ, मिठड़ा ॿारऊ, तव्हांखे हाणे ख़बर पइजी वई हूंदी त बैतुल मुक़द्दस खां बैतुल्लाह ॾे मुंहुं करण जो हुकुम छो मिलियो। असांखे घुरिजे त पंहिंजे नंढड़नि ॿचड़नि खे पंहिंजे इस्लाम, पंहिंजे दीन, पंहिंजे दीनी किताबनि जी ॼाण ॾींदा रहो। इंशाअल्लाह अलाह कंदो त इहा ॻाल्हि सभिनी खे वणंदी। पंहिंजे घर जा जेके बि वॾा हुजनि उहे निमाज़ पढ़ण ते पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे साण मस्जिद में वठी वञनि, जीअं ॿार उहे आदाब, उहे एहतराम, उहे तरीक़ा ॾिसंदा रहनि ऐं वॾा थी हुननि जे ज़हन में, हुननि जे लाइफ में, ज़िंदगीअ में इस्लामी जुज़ क़ाइमु हुजे। अहिड़ी तरह सां मां इहो बि अर्ज़ु कंदसि त घर जो वॾो जुमे जे ॾींहुं घटि में घटि जुमे जे निमाज़ खां पोइ जॾहिं दस्तरख़्वान ते वेहनि या ईअं वेठा हुजनि घर में, त नंढड़नि ॿारनि खे, पोटनि ॾोहिटनि पंहिंजनि खे कठे करे सुठियूं कहाणियूं, सुठियूं ॻाल्हियूं ऐं सुठियूं हदीसूं ॿुधाए। इन सां गॾु मूंखे इजाज़त ॾींदा
वरी नंढड़नि मिठड़नि प्यारनि ॿारनि सां गॾु ॿी हदीस खणी तव्हांजी ख़िदमत में पेश कंदासीं ऐं हिननि ॿचिड़नि खे बि सम्झाणी ॾींदासीं। हिननि जे ज़हन में बि इस्लाम जा निशान, इस्लाम जूं ॻाल्हियूं ज़रूरु दर्ज कंदासीं। मुंहिंजी दुआ आहे त हिन प्रोग्राम ॾिसण सां मन कंहिंखे को हिकिड़ो अखर बि ज़हन ते बीहे। इहा असांजे लाइ बि भलाई, दुनिया जे लाइ बि।